नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरुनि जो सिलसिलो जारी है। अवां खे इस्लामाबाद का ख़बर ॾींदासूं। चीन मां इमदादी सामान जो हिकु ॿियो जहाज़ इस्लामाबाद पहुची वियो, जंहिं में 15 वेंटिलेटर, मास्क ऐं मेडिकल जो ॿियो तिबी शयूं शामिल आहिनि। चेयरमैन NDMA नएं जहाज़ जे अचण जी तस्दीक़ करे छॾी आहे। इन मौक़े ते चीनी सफ़ीर चयो त मुश्किल जे हिन वक़्त में पाकिस्तान सां गॾु आहियूं। कोरोना वायरस जी वबा पखिड़िजण ते अॼु चीन मां चोथों जहाज़ इमदादी सामान खणी पाकिस्तान पहुतो आहे। गुज़िरियल ॾींहुं चीनी डॉक्टरनि जी ख़ासि टीम ॿिपरनि जो 2 वॻे पाकिस्तान पहुती हुई। परॾे वज़ीर शाह महमूद कुरैशी, परॾेही सेक्रेटरी ऐं चीनी सफ़ीर इस्लामाबाद हवाई अॾे ते उन जो इस्तक़बाल कयो। इन खां अॻु चीन सिंध ऐं गिलगित बल्तिस्तान हुकूमतनि खे बि इमदादी सामान फ़राहम करे चुकी आहे। चीन मां शुरू थींदड़ कोरोना वायरस पाकिस्तान समेत दुनिया जे केतिरनि ई मुल्कनि खे मुतासिर करे चुको आहे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।